अखि ॾिठी मख केरु गिहे। दोस्तों, मख गंदगीअ ते वेहंदी आहे, उते आना लाहे बच्चा कंदी आहे, उतां उथी अची खाधे जे शयुनि ते वेहंदी आहे। संदसि टंगुनि खे लॻल गंदगी खाधे में हली वेंदी आहे, जंहिं करे उहो खाधो खाइण वारो बीमार थी पवंदो आहे। संदसि पेट में पिणु गंद आहे, जेकॾहिं उहो खाधे ते उछले त बि खाधे अंदरि बीमारियूं अची वेंदियूं आहिनि, जेकी खाईंदड़ ते पिणु असरअंदाज़ थींदियूं आहिनि। इन खां अलावा मख खे ॿ पर आहिनि। संदसि हिक पर में हिकमत ऐं ॿिए में बीमारी रखियल आहे। खाधे ते वेहण वक़्तु अक्सर उहो पर हणंदी आहे जंहिं में बीमारी अथसि। जेकॾहिं खेसि पकड़े संदसि ॿियो पर बि साॻे खाधे में ॿोड़िजे त संदसि बीमारीअ वारे पर जो इज़ालो थी वेंदो। अक्सर माण्हुनि खे इन्हीअ फ़इल खां किराहत ईंदी आहे, जंहिं करे केर बि मख खे झले खाधे खे मुतवाज़न करण जे लाइ संदसि ॿियो पर खाधे में नाहे ॿोड़ींदो। जेकॾहिं इत्तेफ़ाक़ सां खाधे में अखियुनि आॾो मख किरी पवे त खाधो ई मोटाए छॾींदो आहे। मख वांगुरु कारी शइ बि खाधे में नज़र अची वञे त माण्हू फितरतन खाधे खां हथ मोटाए वठंदो आहे, पोइ भली उहो कारो मिर्च ई छो न हुजे। मतिलबु इहो त ॼाणी वाणी ग़लति कमु केर बि न कंदो आहे। या मख न मारे, मख जो मरीड़ो मारे। अखि ॾिठी मख केरु न गिहंदो। दोस्तो, ही पहाको पसंदि आयो हुजे त शेयर ज़रूरु कजो।